नमस्कार, जय श्री कृष्ण। मां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। तव्हांजो पंहिंजो चैनल जिते तव्हां ॿुधंदा आहियो सिंधी ॾिणवार सां जुड़ियल सभु जानकारी, सिंधी भॼन, सिंधी रेसिपी, सिंधी ब्लॉग, सभु पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधी में। अॼु जो वीडियो आहे हू हिकु रिक्वेस्टेड वीडियो आहे। घणनि ई भेनरुनि मूंखे लिखियो हो कि असांखे सी सताएं जे बारे में ॿुधायो, त अचो अॼु असां सी सताएं जे बारे में ॻाल्हायूं था कि सी सताएं जो ॾींहुं कॾहिं पवंदो आहे, हिन ॾींहुं छा पूॼा कबी आहे। त सी सताएं जो आहे उहो फगुण महीने में पवण वारो पंहिंजो हिकु सिंधी ॾिणु आहे। होलीअ खां पोइ 7 ॾींहं असां सिंधी शीतला सप्तमी यानी सी सताईं जो पर्व मल्हाईंदा आहियूं। ऐं शीतला सप्तमी यानी छठ जे ॾींहुं असां इहो थधो पचाईंदा आहियूं ऐं शीतला सप्तमी जे ॾींहुं खाईंदा आहियूं। हीउ साॻियो वॾी सताएं वांगुरु ई थधो पचंदो आहे। जीअं पाण सावण में वॾी सताएं मल्हाईंदा आहियूं, साॻियो ई थधो एक्चुअली साल में 2 दफ़ा पचंदो हो, पर धीरे धीरे जीअं ॿी ॻाल्हियूं ख़तमु थींदी वियूं त इहो बि धीरे धीरे पर्व ख़तमु थींदो वियो। पर कुझु भेनरूं आहिनि जो अॼु बि इहो सी सताएं जो पर्व मल्हाईंदियूं आहिनि। पुराण में बि माता शीतला जे बारे में ॿुधायो वियो आहे। पंहिंजे देश में सॼे उत्तर भारत में होली खां पोइ इहो शीतला सप्तमी जो त्योहार मल्हाईंदा आहिनि, जंहिंमें हू बासी खाधो खाईंदा आहिनि। शीतला माता जो आहे हुननि जो स्वरूप थधो आहे यानी शीतल प्रदान करण वारो आहे। हिन व्रत रखण सां शरीर आरोग थो थिए ऐं सॼे साल बीमारी सां असांजी रक्षा थी थिए। जीअं त माता जे हथ में पाण खे ख़बर आहे कि हिकु हथ में ॿुआरी ऐं निम जा पत्ता आहिनि, त ही जो माता है वो साफ़ सफ़ाई जो संदेश खणी आया आहिनि। सप्तमी गर्मीअ जी मुंद शुरू थियण जो संकेत ॾींदी आहे कि हाणे मौसम तेज़ी सां गरम थींदो वेंदो ऐं लू हलणु शुरू थी वेंदी, रोग वधंदा। हिन करे साफ़ सफ़ाई जो ख़्यालु रखिबो, शीतल जल पीबो ऐं निम जे पत्ता ज़रूरु यूज़ कबा। चवंदा आहिनि कि होली खां वठी 15 ॾींहं अगरि सुबुह जो निम जा जो नया पत्ता बिल्कुलु आया हुजनि कोमल, अगरि उहे खाइजनि त सॼे साल कंहिंखे बि छूत जी बीमारी या बुखार न थींदो। त तव्हां माता खे बि ॾिठो हूंदो कि हिकु हथ में ॿुआरी आहे ऐं निम जा पत्ता आहिनि। त अचो ॿुधूं था कि माता शीतला जो पर्व में छा कबो आहे ऐं हुन जे पुठियां कहिड़ो वैज्ञानिक कारण आहे। छठ जे ॾींहुं माता शीतला लाइ प्रसाद तयारु कबो आहे। शीतला माता खे थधी शयूं वणंदियूं आहिनि, त भोग में उहे ई शयूं ठहिबियूं आहिनि, जीअं ॾही चांवर, जीअं पाण सिंधी खटो पचाईंदा आहियूं ऐं लोला बि पचाईंदा आहियूं। हुन खां अलावा हलवो, पूरी या जो बि थधी शयूं आहिनि, मठरी वग़ैरह तरे करे सभु ॿिए ॾींहं लाइ तयारु करे रखबियूं आहिनि। छठ जे ॾींहुं सॼी तयारी करे ॿिए ॾींहुं शीतला सप्तमी जे ॾींहुं सॼो भोजन थधो ई सॼो परिवार खाईंदो आहे। ऐं हिन जे पुठियां वैज्ञानिक कारण ईअं चवंदा आहिनि कि जो इहो शीतला सप्तमी जो ॾींहुं आहे हुन ॾींहुं तव्हां बासी खाई सघो था। पोइ हुन खां पोइ जीअं त गर्मी शुरू थी वेंदी ऐं वातावरण बिल्कुलु चेंज थियण वारो आहे, त हुन खां पोइ रखियल खाधो, बचियल खाधो या पारूथो खाधो न खाइबो। हुन खाइण सां बीमारी अची सघनि थियूं। त इहो पर्व इहो ई संदेश ॾिए थो कि अॼु खां पोइ तव्हां पारूथो खाधो न खाई सघंदा। त हिन पर्व में पाण छा कंदा आहियूं, छठ ॾींहुं पचाए करे ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो सप्तमी जे ॾींहुं उथी करे विर्त जो संकल्प वठंदा आहियूं कि माता अॼु मां सॼो ॾींहुं असां थधो खाईंदासीं। तव्हां ॿारनि खे थधो थार कजो ऐं प्रसाद जी थाली तयारु कंदा आहियूं। पाणी जो लोटो जंहिंमें तिलक, हिकु ॾीओ ॿारींदा आहियूं ऐं किथे किथे ॾिसो इहो चांदी जो टुकड़ो बि माता जी पूॼा में रखिबो आहे ऐं माता खे ॿारनि जे लाइ पूॼा कबी आहे कि ॿारनि खे थधो थार रखिबो। ऐं इहो जो आहे चांदी जो टुकड़ो, हू ॿारनि खे गले में पाइण सां माता दुखनि सां, रोगनि सां ॿारनि जी रक्षा कंदी आहे, ईअं चवंदा आहिनि। त हाणे मां तव्हांखे हिन जी कथा ॿुधायां थी। सप्तमी जी कथा हिन प्रकार आहे। हिकु ॿुढी हूंदी हुई, हुनखे 2 नूंहरूं हूंदी हुयूं। हुननि बि हिकु दफ़ो इहो सी सताएं जो विर्त रखियऊं, थधो ठाहियूं ऐं जंहिं ॾींहुं थधो खाइणो हो हुन ॾींहुं हिन नूरनि सोचियो कि असांखे नंढा ॿार आहिनि, अगरि असां थधो खाईंदासीं त थी सघे थो ॿारनि जी तबियत ख़राबु थी वञे, हू बीमार थी वञनि। इहो सोचे करे हुननि खे सस खे टाले छॾियो ऐं ॿिन्हिनि ॾेराणियुनि गरम रोटी ठाहे करे खाधी। इहो करण सां माता कुपित थी वई ऐं हुननि जे ॿिन्हिनि जा जो नंढा बालक हुआ से मरी विया ऐं सस बि हुननि खे घर सां रुसी करे कढी छॾियो। राणियूं हलंदे हलंदे हिकु वण जे हेठां ॿिनी वेठियूं, जिते 2 भेनरूं वेठी हुयूं, ओरी ऐं शीतला।
ही ॿई ॾाढी बीमार लॻनि पियूं। हिननि जा वार बिगड़ल हुआ, ॾाढी लाचार पई लॻनि। हिननि ॿिन्हिनि ॾेराणी हिननि ॿिन्हिनि भेनरुनि जी जाम सेवा कई, हुननि जा वार ठाहिया, हुननि खे पाणी पीअण लाइ ॾिनऊं। हिन सां ख़ुशि थी करे हुननि ॿिन्हिनि आशीर्वाद ॾिनो कि तव्हां ॿिन्हिनि जी गोद हमेशह हरी भरी थींदी। इहो ॿुधी करे हू ॿई रोअण लॻियूं ऐं चवण लॻियूं कि गोद त असांजी हरी भरी हुई, पर हाणे ही लुटिजी वई। ऐं उन्हनि सॼी कथा करे ॿुधाई त माता चयो पाप जो दंड त ज़रूरु मिलंदो आहे। हिते ही ॿई ॾेराणी सम्झी वयूं कि ही माता जो रूप ई आहे। हुन जे पेरनि ते किरी करे तमामु घणी माफ़ी घुरण लॻियूं त माता आख़िर हुननि ते प्रसन्न थी, छो त माता त आख़िर माता आहे। पंहिंजे ॿारनि जो दुख वधीक देरि ताईं कहिड़ी बि माता न ॾिसी सघंदी आहे। त माता हुननि खे प्रसन्न थी करे हुननि खे पुनः हुननि जी जो संतान हुई हुननि खे जीअरो करे छॾियो। चवंदा आहिनि तॾहिं खां ई इहो पर्व मल्हाईंदो अचूं पिया। कहाणी कहिड़ी बि हुजे, पर हुन जे पुठियां संदेश इहो ई आहे कि वॾनि जो बि ॾिण वार ठाहिया आहिनि, हुन जे पुठियां कोई वैज्ञानिक कारण आहे। हिन ॾिणनि जे पुठियां संदेश इहो ई आहे कि गर्मी जा ॾींहं शुरू थी विया आहिनि, तव्हांखे हल्को खाधो खाइणु खपे, रखियल पारूथो ॻड़ो खाधो बिल्कुलु बि न खाइणु खपे। ऐं हिन खां पोइ ई असांजे चेटीचंड जो त्योहार बि अचण वारो आहे। चेटीचंड जा घणेई वीडियो मां पहिरियों ई ठाहे छॾिया आहिनि कि चेटीचंड छो मल्हाइबो आहे, हुन जे पुठियां कहिड़ो कारण आहे ऐं बहिराणो कीअं ठाहिबो आहे, तव्हां सभु ॾिसी सघो था। अगरि तव्हां पहिरीं दफ़ा मुंहिंजे चैनल ते आया आहियो त मां तव्हांखे ॿुधायां कि सिंधी जे सभु ॾिण वार जी कथाऊं मां विस्तृत जानकारी सभु चैनल में विझी चुकी आहियां, तव्हां ॾिसी सघो था। त वरी मिलंदासीं हिकु नई जानकारी हिकु नए वीडियो सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।